जिक्र वारा दुरूद व सलाम पढ़ने वारा मीलाद मनाने वारा आज हुसैनी फकीर आज पहुंची बयान आवाज़ बुलंद बुलंद सलातो सब तारीफ अल्लाह ताला जला है जेको खालिक व मालिक है हे असा सुन जो अकीदो सब तारीफ अल्लाह ताला जला है जेको खालिक व मालिक है अल्लाह ही माबूद है बाबा से बुलंद जो सुनियो या रसूलुल्लाह चौन वारो जो अल्लाह ही माबूद है अल्लाह ही मकसूद है जो अल्लाह वहदहु ला शरीक है अल्लाह ताला जी कुदरत बेमिसाल बेमिसाल है बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पांजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतों अज़मतों बयान बुरहान कमालात मोजिज़ात अता फरमाए न दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो सरकार इस्लातो सलाम जी अहमद 12 रबीउल अव्वल शरीफ जे दी उहो डी के सरकार मदीना शहंशाह मदीना जी आमद वारो डी जे कने सरकार इस्लातो सलाम पांजे कुर्ब जा कदम न फरमाया अल्लाह ताला पूरी कायनात के भी पैदा न फरमाया तो जेडी तरह अल्लाह ताला फरमाए तो हदीस कुदसिया अगर मां पांजे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के पैदा न फरमाया तो न मां जन्नत के पैदा फरमाया न मां जहन्नम के पैदा फरमाया न सिज के पैदा फरमाया न चंद्र के पैदा फरमाया न मलाइकन के पैदा फरमाया न इंसान के पैदा फरमाया पूरी कायनात के पैदा न फरमाया अगर मां पांजे हबीब के न फरमाया तो अल्लाह ताला फरमाए तो लौला कलमा अज़हर तो रबू भी जे करे मां पांजे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा के पैदा न फरमाया तो मां पांजी रबू के भी जो भी इजहार न क्या ये आसा जे दिल पर नबी जो शार कम जे करे सरकार इस्लातो सलाम पांजे कुर्ब जा कदम न फरमाया तो अल्लाह ताला पूरी कायनात के पैदा न फरमाए तो अल्लाह ताला पांजे हबीब जे सदके सारी कायनात के समारे सिंगारे छड़ियो है सरकार इस्लातो सलाम जी आमद जी खुशी में फिल सजाए अल्लाह जो शुक्र अदा करन अल्लाह ताला मोमिनन ईमान वारन के नसीब फरमायो है सरकार जी अहमद खुशी में फिल सजाए सरकार जा बयान बुरहान सरकार जा कमालात बयान करन सरकार जा मौजज़ात बयान करन के मीलाद चेबो आहे तो सरकार इस्लातो सलाम जी आमद जी महफिल सरकार इस्लातो जी आमद जी महफिल जो इनकाद करे सरकार जी आमद जी खुशखबरी बिशारत ॾियण इनखे मीलाद चइबो आहे ऐं सरकार इस्लातो सलाम जी आमद जी खुशखबरी ॿियनि अंबिया अलैहिस्सलाम भी ॾिनी आहे तो सरकार इस्लातो सलाम जी मीलाद जी महफिल सजाए उन महफिल में सरकार जी आमद जी बिशारत ॾियण खुशखबरी ॾियण अंबिया अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिकुल कलिमा बैन यदैया मिन तौरात अल्लाह ताला फरमाए मुझा हबीब याद कर जने हजरत ईसा पुट मरियम के पांजे कौम बनी इस्राईल के फरमायो मां तव्हां जो रसूल आया उका पहरे किताब तौरात जी तस्दीक कया थो व मुबश्शिर
बिरसूलियाती मिन बाद इस्मुहु अहमद। हजरत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे गॾु करे अल्लाह जो कुरान त फरमायो मां उन रसूल जी ख़ुशख़बरी बिशारत ॾियां थो जेको मूंखां बाद ईंदो जंहिंजो नालो आहे अहमद। जंहिंजो नालो आहे अहमद। जॾहिं रोशन निशान सां जॾहिं रोशन निशान सां उन्हनि वटि जॾहिं रोशन निशान सां उन्हनि वटि उहो रसूल मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुल्तबा आयो त उन्हनि चयो त ही खुलियल जादू उन्हनि छा चयो त ही खुलियल जादू आहे। जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे गॾु करे सरकार अलैहिस्सलाम जी आमद जी ख़ुशख़बरी ॾिनी मुबश्शिरन बिरसूलियाती मिन बाद इस्मुहु अहमद। इहा अदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अल्लाह ताला खे ॾाढी पसंदि आई त अल्लाह ताला इन ख़ुशख़बरी खे पाण बयान फरमाए रहियो आहे। यानी सरकार जो मीलाद मल्हाए सरकार जी आमद जी ख़ुशख़बरी ॾियण हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे त नबी जी सुन्नत आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे ऐं क़ुरान पाक खां साबित आहे त मीलाद शरीफ मल्हाइण सां अल्लाह जी रहमत वसंदी आहे। सरकार जो मीलाद मल्हाइण क़ुरान हदीस खां साबित आहे। क़ुरान हदीस खां साबित आहे त सरकार जी हदीस सरकार फरमाइनि था हदीस अनिल इरबाद इब्न सारियत काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी इंदल्लाह फी उम्मिल किताब लखातमुन नबिय्यीन व इन आदम लमुनजदिलुन फी दीनिही व सउहद्दिसुकुम तावील ज़ालिका दावत अबी इब्राहीम वबअस फीहिम रसूलन मिनहुम व बिशारत ईसा इब्न मरियम कौलुहु व मुबश्शिरन बिरसूलियाती मिन बाद इस्मुहु अहमद व रुया उम्मी रात फी मनामिहा अन्नहा वदअत नूरन अदाअत मिनहु कुसूर शाह। जरा और कजो सरकार पर जो मीलाद पाण बयान फरमा रहा है। सरकार पाण बयान फरमा रहा है तो रिवायत है हजरत इरबान बिन सारिया का बयान करे तो आका अलैहिस्सलाम जन फरमाए सरकार फरमाए बेशक अल्लाह ताला वट लोहे महफूज में उन वक्त भी खातमुल अंबिया होया। तो सरकार फरमाइंदा सरकार पर जो मीलाद पाण बयान फरमा रहा है। सरकार फरमाइंदा था अल्लाह ताला वट लोहे महफूज में उन वक्त भी नबी होया जॾहिं आदम अलैहिस्सलाम जी मिट्टी पानी में हुई तो आदम अलैहिस्सलाम जी अञा तख़लीक़ भी नथी हुई तो मां तव्हांखे सरकार पे जो मीलाद पाण बयान फरमा रहा है। सरकार फरमाइंदा मां तव्हांखे उन बारे में ॿुधायां थो जॾहिं मुंहिंजे जदे अमजद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम दुआ कई हुई तो या अल्लाह इन्हनि मां वो आखिरी रसूल मबूस फरमा। सरकार फरमाइनि था सरकार पर जो मीलाद पाण बयान फरमाइनि था। सरकार फरमाइनि था ईसा पुट मरियम जेकी बिशारत ॾिनी उन रसूल जे आमद जी ख़ुशख़बरी ॾियां थो जेको मूंखां बाद ईंदो जंहिंजो नालो आसमाननि में आहे अहमद। ऐं अॻिते सरकार फरमाइनि था ऐं मुंहिंजी वालिदा मोहतरमा जेको ख्वाब ॾिठो मुंहिंजे विलादत वारे वक़्तु उन बारे तव्हांखे ॿुधायां थो। त सरकार फरमाइनि था मुंहिंजी वालिदा खां मुंहिंजी आमद वारे वक़्तु मुंहिंजे विलादत वारे वक़्तु मुंहिंजी वालिदा खां अहिड़ो नूर बदन मुबारक खां ज़ाहिर थियो जंहिंजी चमक सां शाम जा महलात रोशन थी विया। नारे तकबीर नारे रिसालत
सरकार की आमद, दिलदार की आमद, मक्की की आमद, यासीन की आमद, मुज़म्मिल की आमद, मुर्शिद की आमद। मरहबा या मुस्तफा। यानी सरकार जे विलादत बासादत की खुशी में महफिल मीला जो इनकाद करे शिदात कोट वार महफिल जो इनकाद किया, सोनी महफिल सजाइया, अजीम शान महफिल सजाइया, फकीदुल मिसाल महफिल सजाइया। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इन महफिल में सरकार जो वो नूर नजर इन महफिल में नूर नजर नहीं दो तो केड़ी महफिल में नूर नजर ही दो। सब अल्हम्दुलिल्लाह दस्तारन वारा है, सब डाढ़न वारा है के उलमान के हाफिजन के नेक फकीरन के निस्बत वारा मोहब्बत वारा सच्चे अकीदे वारा सब आयान त ए निस्बत वारो मोहब्बत वारो ए नौजवान तवा परेशान न थियो जे नेक तमन्ना खणी आया हो सरकार जे आमद जे सदके आमद वारे ॾींहं जे सदके इंशाअल्लाह लेकिन खाली झोलियूं खणी आया हूं न तो वसीलो वठण मुर्शिद करीम कंबर वारे उन जो तव्हां जो कमा मुर्शिद जो वसीलो वठण असांजे तव्हां जो कम असांजी खालिन के झोलिन के भरण अल्लाह तबारक व तआला जो कम आहे जो कम यानी सरकार जी विलादत बासादत की खुशी में महफिल मीला सजाए सरकार जी आमद की खुशखबरी ॾियण अंबिया अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। कांजी सुन्नत आहे कांजी सुन्नत आहे कांजी सुन्नत आहे अंबिया अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। आलम अरवा में घणा जलसा थिया मौलवी साहब, ॿ जलसा थिया हिकिड़ो जलसे तौहीद आलम अरवा में जॾहिं अल्लाह तबारक व तआला का शइ पैदा न फरमाई हुई आलम अरवा में अल्लाह तबारक व तआला वो जलसा बिल जलसन जो इनकाद फरमायो। एक जलसे तौहीद, ॿियो जलसे रिसालत जेको जलसे तौहीद उन में तमाम अरवाह मौजूद हुआ तो अल्लाह ताला तमाम अरवाह के गड करे पंहिंजे रबूबियत जी वहदानियत जो पक्को वायदो वरतो तो अल्लाह ताला तमाम अरवाह के गड करे आलम अरवाह में अल्लाह ताला फरमायो अलस्तु बिरब्बिकुम शामा तवाजो रब ना कालू बला शहिदना तमाम अरवाहन जवाब दिनो जी 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 मुझा रब तू असा जो रब जलसे रिसालत सरकार जे मिलाद जो जलसो में तमाम अंबिया अलैहिस्सलाम जा रूह मौजूद त मकसद ही हुआ चवण जो त कहीं जलसे जो इनकाद करण त अल्लाह जी सुन्नत न चवंदासे पर जेको कंदो जेको जलसे जो इनकाद कंदो मिलाद नबी जलसे जो इनकाद कंदो वरी इनकाद करे सरकार जी आमद जूं खुशखबरू ॾींदो भयन बुरहान कमालात मौजूदात बयान कंदो सरकार जो मीलाद बयान कंदो उन्हनि ते हिते भी करमात कबर में भी करम हूंदो त कबर खां उथंदा उन्हनि ते करम बरसंदो रहंदो वरी महशर जे मैदान में ईंदा उन्हनि ते करम ही करम हूंदो। सुभान अल्लाह वाह मुर्शिद करीम कंबर वारा तो जो ये माण्हू जमी के वेठान के बीठान पर हिन वक्त भी उहे सिकूं लही रहियूं आहिनि जॾहिं मुर्शिद करीम कंबर वारा हिन स्टेज ते वेंदा हुआ हिन स्टेज ते जॾहिं वेंदा हुआ त इहे सिकूं लहंदियूं पर ख़ुदा जो कसम अहले मोहब्बत वारा निस्बत वारा एतिरा अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी निस्बत तव्हां में पैदा थियला मुर्शिद करीम पाण पैदा करे छॾिया त उहो हुसैनी वफ़ादार आहियो छो वफ़ादार आहियो जॾहिं असां में ख़ुलूस आहे तॾहिं त तव्हां अचो था। जंहिं दिल ते मुर्शिद करीम कंबर वारे जी आंगुर मुबारक लॻल हूंदी आहे न उन दिल में हक़ हूंदो आहे उन दिल में ख़ुलूस हूंदो आहे त असांजी दिल साफ़ आहे जेकी दिल में हूंदी आहे उहा ज़बान ते आणे छॾींदा
कूड़ी खुशामद भी असा हुसैन ने ना होंदी कूड़ी खुशामद भी असा हुसैन ने ना होंदी छो जो मुर्शिद असा जो एड़ो हुयो करीम मुर्शिद हुयो तो मुर्शिद करीम काथों भी गुजरदा हुआ दुनिया वारा जरा सोचो इने को मुल्लो बो नंबर मुल्ला मौलवी वीदो तो उनके कोई भी ना ॾिसंदो पर मुर्शिद करीम कंबर वारे के अल्लाह तबारक व तआला एड़ो शान अता फरमायो आ तो खुदा जो कसम मुर्शिद करीम जो हिया जो गुजर थीदो हो दुनिया वारन कई खबर न हुंदी त ये केड़ी शख्सियत आ चेहरे ते नजर पवण दिल में ही आवाज निकलदो हो अल्लाह 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 अन सिंध धरती से मुर्शिद करीम कंबर वारे जो एहसान सिंध बाबुल इस्लाम का है पर मुर्शिद करीम सिंध के आशिकन जो किलो बनाए या रसूल अल्लाह चवण वारन जो किलो बनाए असा जी जमात सियासी जमात ना है असा सियासत में न जानियो पर असा ते उन लीडर जी असा से नजर आ जेके अजो का सियासी लीडर वो कुछ भी ना कड़े लीडर जी असा हुसैनी जमात नजर आ मोहम्मद अरबी शान शाह मदीना जी नजर मुर्शिद करीम फरमाइंदा हन त असा जो उठण मदीनो असा जो वेहण मदीनो असा जी सियासत मदीनो असा जो घुमण मदीनो उठंदा भी कंदा मदीनो अगर मदीने जी सच्ची मोहब्बत त अवाम नास जे सीनन में पैदा कई मदीने जी तड़प अगर पैदा कई त मुर्शिद करीम कंबर वारी पैदा कई फरमायो दुनिया खे ॿुधाइण थो चाहियां